शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे शाहकार शहर में दुआ कंदे फरमाए थो त साइम सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। Scala, a not-for-profit organization established in 2017 in Canada with aims and objectives of sharing wisdom and knowledge through cultural and literary activities, to educate Sindhi youth through knowledge sharing for education and career abroad, to project the multicultural, peaceful, tolerant aspect of Canadian society to the other parts of the world. Scala believes that world with cultural colors is more beautiful. सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन स्काला कनाडा में ठाही। मक़सदु इहो हुयो त असां सिंध जो इल्मु, सिंध जी ॾाब, सिंध जनि ॾाहनि जे बारे में दुनिया खे ॼाण ॾियूं, पंहिंजो पाण खे रोशनास करायूं, पंहिंजो पाण खे मुतारिफ़ करायूं। इन मक़सद सां असां उते तंज़ीम ठाही ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त असां उते जेके एक्टिविटीज़ कयूं था उन सां असांजो मक़सदु हासिलु थिए थो। पोइ असां सोचियो त कैनेडा इमिग्रेशन ऐं कैनेडा तालीम जे लाइ खोड़ सारा माण्हू अचनि था, त छो न सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो तादादु वधे। उन पर्पज़ जे लाइ असां 3-4 सालनि खां अचूं था ऐं अची नौजवाननि खे हिमथायूं था, उत्साह ॾियारियूं था त निकिरो, हिमत कयो, ख़ौफ़ मां जान छॾायो ऐं जेके अवेयरनेस तव्हांखे न आहे उहा असां ॾियूं था। उन अवेयरनेस जे बुनियाद ते तव्हां आला तालीम जे लाइ सोचो ऐं इमिग्रेशन लाइ सोचो, पंहिंजे भले जे लाइ सोचो, ख़ुशहाली जे लाइ सोचो। पढ़ाई कयो, पढ़ाई कयो, पढ़ाई कयो। विथ नो मनी, विथ लेस मनी, सिर्फ़ु आंसर आहे स्टडी स्टडी एंड स्टडी। ॿियो को हल कोन्हे को। महिरबानी करे पाण पढ़ो, पंहिंजे भाउरनि खे, सिबलिंग्स खे पढ़ाई ते राग़िब कयो। अटलांटिक कैनेडा जेके ईस्टर्न प्रोविंस आहिनि 4, उन्हनि जो इनिशिएटिव आहे स्टडी एंड स्टे, पर नाउ इट इज़ गोइंग टू बी रेप्लिकेटेड बाय अदर प्रोविंसेस। राइट नाउ स्टडी एंड स्टे इज़ द फोकस ऑफ अटलांटिक कैनेडा। ईस्टर्न प्रोविंसेस जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जो फोकस आहे। तव्हां महिरबानी करे सिर्फ़ु स्टडी एंड स्टे इन कैनेडा ते टाइप कंदो, तव्हांखे इंफॉर्मेशन सॼी मिली वेंदी। ऐं इहे अटलांटिक कैनेडा जा जेके कॉलेजिस आहिनि उनजी इंफॉर्मेशन आहे, पर तव्हां ईअं बि सर्च कंदव त मां इहा चवंदो त असां लिस्ट तव्हांखे मोकिले छॾींदा। स्काला जी ॻाल्हि इन करे कयां थो त हिननि दोस्तनि खे जस आहे त हीअ हर साल हिते अची पंहिंजे हिसे रोल प्ले कनि था, कॉन्ट्रीब्यूट कनि था, दुको दाख़िल कनि था, घणो नथा कनि, दुको ई दाख़िल कनि था। असांजे दोस्त हसनदर्श जी शहर हो त दुको नेठ दाख़िल कयो मूं बि दिलि जो, लखे मण मोहबत ॿियनि जी ॿुॾी वई। जंहिंजो दुको दाख़िल हूंदो उनजी मोहबत साब पवंदी, पंहिंजो हिसो हुन में विझणो पवंदो। लतीफ़ साईं चयो आहे, विया ओहरे ओए मूंखे छॾे माॻही, जुगनि जा जुग थिया तिहां न मोटियो कोई, गूंदर मारी दो वेचारी वेन जो। नौजवाननि जे कैरियर काउंसलिंग जे हवाले सां नौजवाननि खे एब्रॉड एजुकेशन कीअं हासिलु कनि, स्कॉलरशिप्स कीअं हासिलु कनि, ऐं हिकिड़ो असां वटि जेको मालूमात जी खोट आहे त असां सुठी तालीम जे लाइ हिकिड़ो त हिते पंहिंजी जुस्तजू कीअं करियूं, ऐं ॿियो ॿाहिरि अहिड़ियूं कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जिन ते असांखे वञणु खपे। त इहो ॾाढो ज़बरदस्त कमु आहे ऐं आउं इन्हनि दोस्तनि सां गॾु आहियां गुज़िरियल 2-3 सालनि खां, त हीअ प्रैक्टिकली बि उन्हनि खे जेको सपोर्ट कनि पिया, मदद कनि पिया, उते रहाइश जे हवाले सां, एडमिशन्स जे हवाले सां, मसइलनि जे हवाले सां, त मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु ज़बरदस्त कमु आहे। This is the third event of the Scala that we are going to celebrate in Karachi in Pakistan, and I am proud to be the part of this very prestigious gathering of the Scala. अगर तव्हां दिलि खोले कंहिंजे लाइ मुहबत सां कमु कयो न त अलाह ॾियण वारो आहे। तव्हां 10 रुपया ॾियो, तव्हांखे रब 100 थो ॾेई छॾे। इहो मुंहिंजो यकीन आहे, इहो मुंहिंजो 100% यकीन आहे। सो दिलि खोले ग़रीबनि जे लाइ, जेके बि लाइ तव्हां ग़रीबनि जे लाइ, जेके बि जिन ज़रूरत वारनि लाइ तव्हां दिलि खोले ख़र्च कयो, अलाह वॾो, अलाह ॾियण वारो आहे। हिन वक़्तु तव्हांजे हथ में मोबाइल आहे ऐं उन मोबाइल में दुनिया जी हर इंफॉर्मेशन पई आहे।
हाणे उन खे तव्हांखे यूटिलाइज़ करिणो आहे त कीअं था तव्हां उन इंफॉर्मेशन खे शेयर वठो, कीअं उन खे तव्हां परसीव करियो था ऐं कीअं उन खे यूटिलाइज़ कयो था। मुंहिंजो कैनेडा वञण खां पोइ मूं उते मास्टर्स कई ट्रांसपोर्टेशन इंजीनियरिंग में, ऐं उतां जी क्वालिफिकेशन खां पोइ उतां जूं जेके डिग्रीज़ खां पोइ तव्हांजे लाइ जॉब को बि मसइलो न आहे। उते तव्हां जेकॾहिं लाइसेंस थियो था प्रोफेशनल इंजीनियर जो या डॉक्टर जो, त जॉब उते को मसइलो न आहे। हाणे तव्हांखे इहो सोचणो आहे त कीअं अॻिते वधिजे। असां सिंधियुनि हमेशह इहो सोचियो आहे, असांखे हमेशह इहो डपु रहंदो आहे त अलाए इहो थींदो या न थींदो। सो उन डप मां असांखे निकिरणु खपे। स्काला जा दोस्त अॼु तव्हां सां कमिटमेंट कनि था, सिंध जे अंदरि बि, सिंध जी राजधानी कराची जे शहर में बि ऐं कैनेडा जे अंदरि बि। असांजी तव्हां सां कमिटमेंट आहे तव्हांखे जेका बि हेल्प खपंदी इन ऑर्डर टू गेट इन कैनेडा, इन ऑर्डर टू गेट द जॉब असिस्टेंस, वी विल बी हैप्पी टू हेल्प सिंध, इवन होल पाकिस्तान। कैनेडा इज़ द लैंड ऑफ अपॉर्चुनिटीज़। मूं जहिड़ा तव्हांखे सवें सिंधी मिलंदा जिन उते पंहिंजी स्टोरीज़ ठाहियूं आहिनि सक्सेसफुल आहिनि। 20 सालनि में मां सिंपल हिकिड़ो महाराणी यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट हुयुसि ऐं उते IT में मुंहिंजो कमु रहियो आहे। टॉप जेके कंसल्टिंग कंपनीज़ आहिनि उन में मूं कमु कयो। स्ट्रगल बिल्कुलु शामिलु हुई पहिरियां 3, 4, 5 साल। उहा स्ट्रगल शायदि हिन वक़्तु ओतिरी उन कैफ़ियत वारी न हुजे जेतिरी, छो त मां जॾहिं वियोसि त चंद के सिंधी, साईं खैर मोहम्मद साहब मूंखे 2-3 सालनि खां पोइ मुलाक़ात थी, हिक ॿिए खे ॻोल्हे लहंदा हुआसीं को सिंधी ॻाल्हाइण वारो मिली वञे। हींअर जीअं साईं शाहिद कुरैशी तव्हांखे ॿुधायो त असां धड़ी आहियूं, तव्हांखे उते तंज़ीमूं मिलंदियूं, साना जहिड़ियूं, स्काला जहिड़ियूं, खोड़ सारा सिंधी वेठा आहिनि जेके तव्हांखे गाइड कंदा। वचन थो कयां मां जिते भी हुजा, मां जिते भी हुजा, ओ सिंध तुही जो थिया वचन थो कयां मां जिते